आदा सिंधी मूंखे लॻे पियो हाणे पाण सुधरूं पिया, क़ौम में शऊर अची वियो आहे, तरक़ी बि थिए पई। हा आदा ॾिसो कोन पिया, जहाज ठाहे, नवां सैटेलाइट ईजाद करे, टेक्नोलॉजी में जापान खे बि शिकस्त ॾेई छॾी आहे। बसि रुॻो कोरोना हिकिड़े पासे थिए त असीं बि ऐलान कयूं। कहिड़ी तरक़ी आई आहे ॿुधाए, शऊर किथे आयो आहे ॿुधाए। अॼु बि चंदे जी पेती हर शहर जे हर चौक ते टंगी पई आहे, जेका असांजी तरक़ी खे गाए ॿुधाए थी त पिनो ऐं पिनण जो। भारतीय फिल्मूं ॾिसी एक्शन हणण वारी क़ौम जा फ़र्द असांजो शऊर ॿुधाइनि था। जेकॾहिं सोशल मीडिया ते कुझु दोस्त हक़ीक़तूं बयानु कनि था या जलसन प्रेस कॉन्फ्रेंस में हुक्मराननि आॾो सवाल रखनि था, त इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त हाणे असांजी क़ौम सुजाॻ थी वई। हर दौर में ईअं ई थियो आहे। जहालत हमेशा अक्सरियत में रही आहे, पोइ बि उन जी मुखालफ़त में हर दौर में को न को ज़रूर उथियो आहे। अक्सरियत सुञाणप हूंदी आहे। तव्हां हीउ ॾिसो त असांजी अक्सरियत छा पई करे, नची वोट कोन थी ॾे, बचनि खे बुख मारे मुर्शिदनि खे छेला कोई कोन थी कराए, उन्हनि खे सजदा कोन थी करे, घर जा टपड़ विकिणी ढोर विकिणी मेला कोन थी घुमे, वोट हुक्मराननि खे ॾेई ऐं पोइ वरी हालतनि जे सुधारे लाइ ओलिहनि ते वञी जिंदनि खां दुआऊं कोन थी पिने। जंहिं क़ौम रोटी कपिड़ा ऐं मकान जे नारे ते पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे छॾियो, छा उहा क़ौम पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदी? तव्हांखे ॾुखियो लॻे त भली लॻे, पर गैरतमंद क़ौम लाइ ही नारो हिकु गार जीअं आहे। हक़ीक़त में रोटी कपिड़ा और मकान, इहे टई शयूं ख़ैरात खे ज़ाहिर कनि थियूं। इन नारे जो हक़ीक़ी रूप ई पिनण आहे। अमेरिका दुनिया जो सुपर पावर मुल्क आहे, छा उन कॾहिं पंहिंजी अवाम खे मानी ॾिनी आहे? रूस दुनिया जे वॾनि ताक़तनि में शुमार थिए थो, छा उते जी हुकूमत कॾहिं घर ठाहे ॾिना? या बर्तानिया जहिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क जी हुकूमत कॾहिं पंहिंजी अवाम खे कपिड़ा वठी ॾिना? इहो हुकूमत जो कमु ई न आहे। हुकूमतूं पंहिंजी अवाम खे हक़ ॾींदियूं आहिनि, सिहत, रोज़गार ऐं इंसाफ़ ॾींदियूं आहिनि। घर, मानी ऐं कपिड़नि जो बंदोबस्त अवाम पाण कंदी आहे, पर नारे जो तालुक़ ख़ैरात सां हो। इन करे असांजी क़ौम लबैक चयो त अचो असांखे ख़ैरात ते धिका खारायो ऐं अमी अयाशूं कयो। टंग में धागो, बाह में धागो, गिची में धागनि जा ढेरा ॿधी, पोइ वरी आज़ादी रियासत खां घुरूं त पोइ मयार असां ते बि न आहे। जॾहिं वजूद ई मोहताज हुजनि, पोइ धरती छा आज़ाद कराईंदा? तवील गुलामी में घारींदड़ असांजा नसल पंहिंजी अज़मत, पंहिंजी सुञाणप विञाए वेठा आहिनि। हाणे असांखे इहा ख़बर ई न आहे त असीं सच में उन इंसान ज़ात सां तालुक़ रखूं था जंहिं समण जे तहे खां वेंदे आसमाननि जे बुलंदियुनि जा सफ़र तय कया, गारनि खां भागी थी शहर ॾिया। असांखे इहा ख़बर ई न आहे त जीअणो कीअं आहे। पाण खे इंसान साबित करण लाइ बसि एतिरो कयूं था त ॾुख में रहूं था ऐं ख़ुशी में खिलूं था। वॾेरनि, भुतारनि, जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जा गुलाम थी पंहिंजी अज़मत ते पाण ई लानत विझूं पिया। पर अदा इन्हनि महरूमियुनि में असीं छा था करे सघूं? अदा इन सोच त असांखे तबाह कयो आहे। इहे मजबूरियूं महरूमियूं न हुजनि, हर शख़्स आज़ाद ऐं ख़ुशहाल हुजे हा, त पोइ एॾी घोड़ा घोड़ा छो कयूं आहे? सऊदी जा अरब हड़ताल इन करे कोन था कनि छो त उते महरूमी न आहे। दुबई जा शेख लॉन्ग मार्च इन करे कोन था कनि छो त उते ज़रूरत ई न आहे। असां अक़ल ऐं शऊर जी ॻाल्हि इन करे कयूं था छो त हिते ज़रूरत आहे, जहालत जी अक्सरियत आहे। यादि रखो त जहालत हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जेको तव्हांजा जिस्म न बल्कि नसल खाईंदो आहे। मूंखे ख़बर आहे त असां वटि मजबूरियुनि जा मेला लॻल आहिनि। ज़ुल्म, नाइंसाफ़ियुनि जी बरसात हर रोज़ वसे थी। बुख में माण्हू ख़ुदकुशियूं कनि था, पंहिंजा बचा कुर्बान कनि था, मामूली इलाज लाइ सरकारी अस्पतालनि जा धिका खाइनि था, इंसाफ़ लाइ दाहूं कनि था। ॻोठ में वॾेरनि जा ज़ुल्म, शहरनि में धारियुनि जी मार, गुरबत, मुफ़लिसी ऐं हिन यतीमी असांजो वजूद ई ॾोड़े छॾियो आहे। पर छा असांजी पैदाइश इन करे थी आहे त इहो सभु कुझु बर्दाश्त कंदा रहूं, इन्हनि वॾेरनि भुतारनि जी गुलामी कंदा रहूं? ॾिसो, ज़िंदगी हिकु सफ़र आहे ऐं हर सफ़र जो अंत लाज़मी आहे। मौत जो ॾींहुं त मुक़ररु आहे, पोइ इन जे नाले खां एॾो डपु छो आहे? छा इन्हनि जी गुलामी असांखे हमेशा लाइ ज़िंदा रखी सघे थी? जेकॾहिं जवाब न आहे त पोइ उथो पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे नसल लाइ, क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजो माज़ी यादि कयो, क़ौम जो वक़ार यादि कयो, उहे शहीद दोदा होशू जा नारा यादि कयो, अख में अख मिलाइण जी हिमत पैदा कयो ऐं बेखौफ़ थी पंहिंजे आकान खे ॿुधायो त हवस जा पुॼारी तव्हांजी फितरत असां आज़ादी सां जीअण जी हाम भरी आहे। बसि पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खे मारे छॾियो, ज़िंदगी जीअण जा रस्ता ख़ुदि ॾेखारे छॾींदी। असां वटि विञाइण लाइ हाणे कुझु बचो ई न आहे, पर हासिल करण लाइ पूरो जहान आहे। बंदि कयो महरूमी ते रुअण, इहा ई महरूमी तव्हांजी इमदाद आहे। दुनिया जे कामयाब तरीन इंसाननि जी ज़िंदगियुनि जो मुतालो कयो त कामयाबी जी वजह इहे महरूमियूं ऐं मुश्किलातूं ई मिलंदियूं। इन हक़ीक़त खे तस्लीम कयो त मिल्टन बहितरीन शाइरी इन करे लिखी सघियो छो त हू अंधो हो। बेथोवन मौसीक़ी जो आफ़ाक़ी धुनूं इन करे तख़लीक़ करे सघियो छो त हू पोरो हो। हेलन केलर जी तीमारदारी जा दास्तान जग मशहूर इन करे आहिनि छो त हू सभु हवासनि खां महरूम हुई। जेकॾहिं चेकोविस्की पंहिंजी अलमनाक शादी मां मायूस थी ख़ुदकुशी करे छॾे हा त ज़िंदगी जे किसनि में एतिरी जान न हुजे हा। फिस्की ऐं टॉल्स्टॉय जी ज़िंदगियूं ॾुखनि सां भरियल न हुजनि हा त दुनिया उन्हनि जा लिखियल अज़ीम नावल कॾहिं बि न पढ़ी सघे हा। चार्ल्स डार्विन ख़ुदि एतिराफ़ करे थो त
जेकॾहिं आऊं एॾे वॾे मर्ज़ में मुब्तला न हुजां हा त शायदि एतिरो कमु कॾहिं बि न करे सघां हा। जंहिं ॾींहुं ते चार्ल्स डार्विन पैदा थियो उन ॾींहुं ते इंग्लिस्तान जे केटव जे जंगलनि में हिकु झोपड़ी में हिकु ॿिए ॿार बि जनम वरितो जंहिंजो नालो इब्राहिम लिंकन हो। इहा महरूमी हुई जंहिं इब्राहिम लिंकन खे उहा कुवत बख़्शी जंहिं गेटिसबर्ग जे मैदान जंग खे सुकून जी नेमत बख़्शी। महरूमी ते मायूसी जाइज़ ई न आहे छो त इहा ई कंडीशन तव्हांखे उथण जो मौक़ो ॾींदी आहे ऐं असांखे ज़िंदगी जी परवाह ई न आहे, बसि आख़िरत जी फिकर हूंदी आहे। ज़िंदगी जहिड़ी नेमत खे ॿियनि जे पेरनि में उछले हयाती में बेजान थी गुज़ारण वारा वजूद कॾहिं बि जन्नत नाहिनि माणींदा। हक़नि जी हासिलात लाइ गैरत जो हुजणु लाज़मी हूंदो आहे ऐं गैरत उन्ही में हूंदी आहे जंहिंजे अंदर में ज़मीर ज़िंदा हूंदो आहे। ज़िंदगी जी अज़मत इहा नाहे त ग़ुलामी खे क़बूल करे पंहिंजा नस्ल पालियूं। ज़िंदगी जो उसूल इहो आहे त आज़ादी सां बेखौफ़ जीऊं, सॼनि जी ग़ुलामी खां भागी थी वञो, हक़नि ते विढ़ण जा आदी थी वञो। छो त असीं बि दुनिया में कुझु करणु चाहियूं था, ज़िंदगी मिली आहे त जीअण चाहियूं था।